ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे मामले ते पीपी जेको स्टैंड वरितो उहो दुनिया में पहिरियों भेरो थियो। पुलिस ऑफिसर मथां केस दाख़िल कयो वियो। उन बावजूद जांच बि कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त रवादारी मार्च वारनि सां मां पाण राब्तो कयो, उन्हनि खे बि कानून जी पाबंदी करणु घुर्जे। आगाह कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे मामले ते पीपी जेको स्टैंड वरितो उहो दुनिया में पहिरियों भेरो थियो आहे। पुलिस ऑफिसर मथां केस दाख़िल कयो वियो। उन बावजूद जांच बि कई पई वञे। आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर पारां चयो वियो आहे त रवादारी मार्च वारनि सां मां पाण राब्तो कयो, उन्हनि खे बि कानून जी पाबंदी करणु घुर्जे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे मामले ते पीपी जेको स्टैंड वरितो उहो दुनिया में पहिरियों भेरो थियो आहे। पुलिस ऑफिसरनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। उन बावजूद जांच बि कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त रवादारी मार्च वारनि सां मां पाण राब्तो कयो, उन्हनि खे बि कानून जी पाबंदी करणु घुर्जे। अहम ख़बर ॾियूं पिया खे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे मामले ते पीपी जेको स्टैंड वरितो उहो दुनिया में पहिरियों भेरो थियो आहे।